सूफ़ी शाइर एजाज़ साईं जी अॼु 22 वर्सी जेको उर्स मुबारक तकरीबूं जेके आहिनि उहे जारी आहिनि। हिते मुख़्तलिफ़ हंधनि खां हिते जेके सूफ़ियानी राग सां मोहबत रखंदड़ अक़ीदतमंद जेके आहिनि उहे हिते पहुचा आहिनि। अचो त सूफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं ॿिया जेके हिते माण्हू पहुचा उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं उन्हनि जो एजाज़ साईं जे हवाले सां छा चवणु आहे। साईं जी शाइरीअ में रमज़ूं हर क़िस्म जो जेको कलाम आहे, गीत आहे, गज़ल आहे, काफ़ियूं आहिनि, ख़ासि तौर ते जेके इश्तिहार ऐं जेके साईं जा ॾोहीड़ा आहिनि, बैत आहिनि, इहे तमामु कमाल जा आहिनि। साईं जूं तस्बीहूं, साईं जा इश्तिहार, चवण जो मक़सदु आहे त शाइरी जेका दुनिया आहे उन शाइरी दुनिया में पंहिंजे साईं पीर एजाज़ जेको हिन महिल मटु कोन्हे मुंहिंजे ख़्याल में। गुज़िरियल सदीअ जो मुंहिंजे ख़्याल में तमामु वॾो शाइर हो ऐं संदसि कलाम जेको आहे अमन शांती ऐं सलामती जो पैगाम आहे। पर असांजी हिकिड़ी बदकिस्मती इहा आहे असांजे पढ़ियल कढ़ियल तबिके जी त उन्हनि एजाज़ साईं खे पढ़ियो ई कोन्हे। साईं एजाज़ साईं जी बहितरीनु शाइरी आहे जंहिंमें अमन जो मोहबत जो भाईचारे जो पैगाम आहे। उहो पैगाम फैलिजणु खपे, हिननि प्रोग्रामनि ज़रिए फैलिजे थो। हींअर जेको नफ़्सा नफ़्सी जो ऐं तंग नज़री जो दौरु हले पियो उन में साईं जे पैगाम में असांखे गस्त मिलंदो ऐं इंसान जी इस्लाह थींदी ऐं इंसानियत जी पाण में मोहबत ऐं कुर्ब जो पैगाम मिलंदो। साईं जी शाइरी बिल्कुलु समूंड आहे। साईं असांजे सिंध जो वॾो नामेवार शाइर आहे। साईं एजाज़ जी गहराई के समूंड खां घटि कोन्हे। माण्हुनि में चाहत ऐं जेको आहे एजाज़ साईं जी ॿोली जेकी हर जाइ ते माण्हू हर चए थो त एजाज़ साईं जो काफ़ी ॿुधायो। एजाज़ साईं जे उर्स मुबारक तकरीब में आयल माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त एजाज़ जी जेका शाइरी आहे उनजो हिकिड़ो मुनफ़रद अंदाज़ आहे ऐं असीं तमामु घणो शौक़ सां एजाज़ साईं जा जेके आहिनि उहे कलाम ॿुधंदा आहियूं। कैमरामैन मोहम्मद आज़म भट्टी सां गॾु रहीम लाशारी, अवामी आवाज़ टीवी, नवाबशाह। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk